अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में ठाहींदासीं ब्राज़ीलियन लेमिनेट। हीअ लेमिनेट ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों असां हिते खयां आहिनि 3 अदद वॾी साइज़ जा लीमा ऐं लीमनि खे विच मां कटे विच कटण खां पोइ हिकु ब्लेंडर में विझूं था। ऐं हाणे विझूं था कंडेंस मिल्क 1/3 कप, खंड विझूं था अधु कप, पाणी विझूं था अधु गिलास ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करण खां पोइ हाणे असां छाणी जी मदद सां छाणे हिकु जॻह में विझूं था। ऐं विझूं था पाणी हिकु गिलास ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं गिलास में असां आइस क्यूब विझी ब्राज़ीलियन लेमिनेट खे गिलास में विधो आहे ऐं असांजो मज़ेदार ब्राज़ीलियन लेमिनेट बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ स्पेशल रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे चेरी लेमिनेट। हीअ चेरी जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों असां हिते खयूं आहिनि 1 कप जे क़रीब चेरीज़, ऐं चेरी जा बीज अलॻि करे छॾिया आहिनि। हाणे हिकु पतीले में विझूं था 1 कप चेरीज़, खंड विझूं था अधु कप ऐं पाणी विझूं था 1 कप जे बराबरि। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोरी बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोरी बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था लूणु 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां चेरी जी मिक्सचर खे हिकु साइड ते रखी छॾींदासीं ऐं रूम टेम्परेचर ते थधो कंदासीं। रूम टेम्परेचर ते चेरी जी मिक्सचर खे थधो करण खां पोइ हाणे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं लाइम यानी साए लीमे जो 1/4 हिसो विझूं था ऐं लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून। हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे ब्लेंड कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां ब्लेंड करे छॾियूं आहिनि त हाणे हिकु छाणी जी मदद सां असां चेरी जी मिक्सचर खे जग में विझूं था।
ऐं विझूं था 4 गिलास पाणी। चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे हिकु गिलास में असां खयां आहिनि कुझु आइस क्यूब्स ऐं 2 अदद चेरीज़ विधियूं आहिनि ऐं विझूं था मज़ेदार चेरी लेमनेड ऐं गार्निश कयूं था लेमन स्लाइस सां। ऐं फ्रेंड्स, असांजी मज़ेदार ऐं रिफ्रेशिंग चेरी लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं कुकम्बर मिंट लेमनेड। ही खीरे ऐं फूदने जो शरबत ठाहिण जे लाइ असां हिते खयो आहे अधु खीरो, ऐं खीरे खे चङी तरह सां छिले स्लाइसिस में कटे छॾींदासीं ऐं खीरे खे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं गॾु ई विझूं था फूदने जा पत्ता 10 खां 12 अदद, लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून, खंडु विझंदासीं 1/3 कप, पाणी विझूं था 1 कप ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे। त हाणे असां कुकम्बर ऐं मिंट लेमनेड जे मिक्सचर खे हिकु जॻह में विझंदासीं। असां छाणी जी मदद सां कुकम्बर मिंट लेमनेड जे मिक्सचर खे जॻह में विझी छॾियो आहे ऐं गॾु ई विझूं था 4 गिलास पाणी ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। असांजो रिफ्रेशिंग ऐं हेल्दी कुकम्बर मिंट लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। असां गिलास में सर्विंग जे लाइ आइस क्यूब्स विधा आहिनि ऐं कुकम्बर मिंट लेमनेड विझूं था। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।